मामे जी वफ़ात खां बाद मामी सां निकाह करणु जाइज़ आहे या न? मामे जी वफ़ात खां बाद जेकॾहिं इद्दत गुज़री वई आहे त पोइ उन मामी सां निकाह करणु जाइज़ आहे। शर्त इहा आहे त उन मामी सां को ॿियो रिश्तो कनेक्ट न थींदो हुजे, को ॿियो रिश्तो न लॻंदो हुजे। छो त बाद मरतबा हिकिड़ी औरत मामी बि हूंदी आहे ऐं ससु बि थी वेंदी आहे। जॾहिं उनजी धीअ सां निकाह हूंदो आहे ससु बि थींदी आहे, त जेकी औरत ससु बि हुजे मामी बि हुजे त मामे जी वफ़ात खां बाद उन सां निकाह जाइज़ न आहे। सिर्फ़ु मामी आहे, मामे जे करे ई मामी बणी आहे, मामो न हुजे हा त इहा मामी न हुजे हा त पोइ मामे जी वफ़ात खां बाद इद्दत गुज़रण खां बाद इन सां निकाह जाइज़ आहे। ऐं यादि रखो इहा मामी ग़ैर महरम आहे ऐं इन मामी जे लाइ ज़रूरी आहे त इहा पंहिंजे भाणजे खां पर्दो करे। छो त जंहिं औरत सां निकाह जाइज़ आहे, औरत जो जंहिं मर्द सां निकाह जाइज़ आहे, उन मर्द खां पर्दो बि ज़रूरी आहे। इहा शइ असांखे सम्झ में न ईंदी आहे। जेकॾहिं सम्झ में ईंदी आहे त हज़म न थींदी आहे। हिकिड़ो चाची जो रिश्तो, ॿियो मामी जो रिश्तो। मामे ऐं चाचे जी वफ़ात खां बाद भाटियो ऐं भाणजो पंहिंजी मामी ऐं चाची सां निकाह करे सघनि था, पर ज़िंदगी में चाचियुनि ऐं मामियुनि खे खपे त पंहिंजे भाटे ऐं भाणजे खां पर्दो बि कनि, छो त इहे ग़ैर महरम आहिनि, महरम न आहिनि। बाक़ी इन्हनि सां निकाह जाइज़ आहे। मुफ़्ती साहब, मैयत जे ईसाल सवाब लाइ मोबाइल में तिलावत करणु सही आहे या क़ुरान में तिलावत करणु ज़रूरी आहे? जेकॾहिं को शख़्स मोबाइल में तिलावत कंदो ऐं मैयत खे ईसाल सवाब कंदो त सवाब मिलंदो। तिलावत जेकॾहिं मोबाइल में कई वञे तॾहिं बि सवाब थींदो आहे, लेकिन जेकी बरकत क़ुरान में तिलावत करण जी आहे उहा मोबाइल में न आहे। जेकी रहमत, जेको फ़ाइदो, जेको रिज़ल्ट क़ुरान जे तिलावत जो आहे उहो मोबाइल में न आहे, लेकिन सवाब मिलंदो आहे। ज़ाहिरा तिलावत त बग़ैर मोबाइल जे, बग़ैर क़ुरान जे जेकॾहिं माण्हू हिफ़ज़ बि कंदो तॾहिं बि सवाब मिलंदो। मुफ़्ती साहब, मां ज़मीनदार आहियां, को वज़ीफ़ो ॿुधायो त मुंहिंजी फ़सल में बरकत थिए। इन जे लाइ चंद शयूं आहिनि, जेकॾहिं उन ते इंसानु अमल करे त पोइ अलाह साईं उन जी फ़सल में बरकत कंदो। पहिरीं शइ, सभ खां पहिरीं शइ ज़मीनदार जे लाइ इहा ज़रूरी आहे त उहो पंहिंजी फ़सल में विहाज जो पैसो इस्तेमालु न करे। जेकॾहिं विहाज जो पैसो ईंदो बरकत न ईंदी। ॿई शयूं हिकु जॻह ते जमा न थींदियूं। खाद वठे थो, दवा वठे थो, का बि शइ विहाज ऐं सूद जी कंडीशन में न वठे, नक़द पंहिंजे पैसनि सां वठे। ॿी सूरत इहा आहे त पंहिंजी ज़मीन जे अंदरि कंहिं ॿिए शख़्स जो हक़ इस्तेमालु न करे। परायो पाणी आहे, ज़ोर ज़बरदस्ती सां ॿिए जो पाणी पंहिंजी फ़सल में इस्तेमालु कंदो तॾहिं बि बरकत न ईंदी। टी इहा शइ आहे त जॾहिं फ़सल तयारु थी वञे त सभ खां पहिरियां उन मज़ा उशुर करिजे। जेकी ज़कात हूंदी आहे फ़सल जी, पंहिंजे इलाइक़े जे अंदरि निसिफ़ उशुर आहे, यानी 20 हिसो आहे। छो त पाण जेको आहे पंहिंजी ज़मीन जॾहिं पोख कंदा आहियूं त उन ते ख़र्चु कंदा आहियूं, पाणी ते बि महिनत लॻंदी आहे ऐं खाद भाण आहे, ॿियूं टियूं शयूं आहिनि, पैसो ख़र्चु थींदो आहे। जंहिं इलाइक़नि में फ़सल बग़ैर कंहिं पैसे ख़र्चु थियण जे तयारु थींदी आहे, मींहं जे पाणी सां, उन में को दवा दारू न ईंदो आहे, त उन्हनि जे लाइ शरीयत जो हुकुम आहे त उहे 10 हिसो अदा कनि। लेकिन पाण छो त ख़र्चु करे पोइ फ़सल तयारु कंदा आहियूं, इन करे हितों जा जेके ज़मीनदार आहिनि उहे निस्फ़ उशर यानी 20 हिसो, 100 मण ते 5 मण बनंदो, 5 मण जेको आहे उशुर अदा करे, पोइ इनशा अल्लाह इहे शयूं थींदियूं त पोइ इनशा अल्लाह फ़सल जे अंदरि बरकत बि थींदी। ऐं हिकिड़ी ॿी शइ, जॾहिं हर हलायो न त ट्रैक्टर वारे खे बि मना कयो त हर हलाईंदे उन वक़्तु ज़ोर सां गाना न हलाए। ज़मीन तव्हांजी गाना ट्रैक्टर वारो हलाए त इन सां बि ज़मीन जे अंदरि बेबरकती थींदी आहे। मुफ़्ती साहब, मस्जिद में सलाम करणु जाइज़ आहे या न? भाई अब्दुल हमीद, सलाम करण जी अहादीस में छो त ज़्यादा तरग़ीब थियल आहे, इन करे मस्जिद में सलाम करण बि जाइज़ आहे ऐं सलाम जो जवाबु ॾियणु जंहिं ॿुधो आहे उन जे मथां जवाबु ॾियणु वाजिबु आहे। बाक़ी मस्जिद जे अंदरि दुनियावी गुफ़्तगू न करे, कचाहरी न करे, छो त अहादीस में इन शइ जी मुमानियत आहे। हिकिड़ी हदीस पाक में हुज़ूर साईं फरमायो, जॾहिं माण्हू मस्जिद जे अंदरि दुनियावी गुफ़्तगू कंदा आहिनि त फ़रिश्तो पहिरियों दफ़ो ईंदो, उनखे चवंदो अल्लाह जा बाना ख़ामोश थी वञ, अल्लाह जा महबूब, अल्लाह जा मोमिन ख़ामोश थी वञ। जेकॾहिं उहो तॾहिं बि ख़ामोश न थींदो, वरी बि कचहरी में लॻो रहंदो, थोरी देरि खां वरी पोइ ईंदो, पोइ उनखे दोबारा चवंदो त ए अल्लाह जा बंदा ख़ामोश थी। वरी जेकॾहिं उहो गुफ़्तगू में जारी थींदो त पोइ 3 चकर अची करे उहो फ़रिश्तो चवंदो ए अल्लाह जा दुश्मन ख़ामोश थी। त मस्जिद जे अंदरि दुनियावी गुफ़्तगू न हुजे, बाक़ी सलाम करणु बिल्कुलु जाइज़ आहे। मुफ़्ती साहब, मुंहिंजो वालिद साहबु मक़रूज़ आहे, छा मां पंहिंजे आमदन खां वालिद साहब खे उमिरो कराए सघां थो? हा, जेकॾहिं वालिद मक़रूज़ आहे ऐं तव्हांजो जेको ख़र्चे जो सिस्टम आहे, तव्हांजी मिल्कियत, तव्हांजी आमदनी वालिद खां जुदा आहे, त
त पोइ तव्हां पंहिंजे ख़र्चे ते पंहिंजे वालिद साहब खे उमिरो कराए सघो था। हिकिड़े साहब लिखियो आहे, मुफ़्ती साहब, मुरवजा क़ुरान ख़्वानी जो शरई हुकुम छा आहे? मुफ़्ती साहब, मदरसे जे तालिबनि खे घर में घुराए क़ुरान ख़्वानी कराइणु जाइज़ आहे या न? भाई मुबशिर साहब, क़ुरान ख़्वानी जेकॾहिं कंहिं मरीज़ जी शिफ़ायाबी जे लाइ करायो था या घर में बरकत जे लाइ करायो था, पोइ त इहा क़ुरान ख़्वानी जाइज़ आहे। मदरसे जा तालिब हुजनि या आलिम हुजनि या इलाइक़े जा जेके क़ुरान पढ़ंदड़ माण्हू आहिनि, उन्हनि खे घर में घुराए करे क़ुरान मजीद जी तिलावत करे दुआ घुराइणु बरकत जे लाइ इहो जाइज़ आहे। हा, जेकॾहिं मैयत जे ईसाले सवाब जे लाइ क़ुरान ख़्वानी करायो था त पोइ जाइज़ न आहे। वजह छा आहे? इन में चंद ख़राबियूं आहिनि। पहिरीं ख़राबी इहा आहे त हिकु त जेके माण्हुनि खे दावत ॾिनी वेंदी आहे उन्हनि खे इबादत ते मजबूर कयो वेंदो आहे। क़ुरान पढ़ण ते ईसाले सवाब जे लाइ इख़लास ज़रूरी आहे। कंहिंखे मजबूर करे असां घर में घुराए करे उनखे चऊं समूरो क़ुरान पढ़। ऐं बाज़ दफ़ा ॿी ख़राबी इहा आहे त माण्हू अदको सदको पढ़ंदा आहिनि। तालिब अक्सर अदको पढ़ंदा आहिनि, थोरो सफ़ो पढ़ियो वरी अॻिते छॾियो वरी पढ़ियो, त इन में बि हिकिड़ो क़ुरान जी बेअदबी आहे ऐं नुक़सानु आहे। टीं सूरत इहा आहे त क़ुरान पढ़ाइण खां बाद हिकिड़ो मुआविज़ो मानी जी सूरत में पेश कयो वेंदो आहे। जेके क़ुरान ख़्वानी खां बाद मानी खाराई वेंदी आहे, इहो क़ुरान जो मुआविज़ो आहे। इहो शरीयत में जाइज़ न आहे। त इन चंद ख़राबियुनि जे करे जेकॾहिं मैयत जे ईसाले सवाब जे लाइ कयो था त इहे ख़राबियूं ख़तमु कयो। पंहिंजा घर जा भाती, उन मैयत जा जेके रिश्तेदार आहिनि, औलाद आहे, भाइर आहिनि, वालिदैन आहिनि, उहे क़ुरान मजीद जी तिलावत करे उनखे ईसाले सवाब पहुचाइनि। बाक़ी जेकी इहा मुकमल सूरत कई वेंदी आहे, इनखे उलमा फ़रमाइनि था त इहा सूरत मकरूह आहे।